टिन प्रकारनि जा गाना थींदा आहिनि। ज्ञान हिकु थींदो आहे भयानक, जेको गरुड़ जी कथा माण्हूअ खे भाव ॾेई करे उनखे सुधारो, उनखे चइबो आहे भयानक ज्ञान। जी गरुड़ जी कथा हूंदी आहे या कोई अहिड़ा नरकनि जा माण्हू दलील ॾेई करे कंहिंखे डिॼारे करे ऐं सुधारे, इहो थींदो आहे भयानक। ॿियो थींदो आहे रोचक। रोचक चइबो आहे मन खे रस, बाक़ी आत्मा जो ज्ञान बिल्कुलु न, जंहिंखे सही ज्ञान जंहिंखे चइजे आत्मा जो, उनखे चइबो आहे यथार्थ। टिनि प्रकारनि जा ज्ञान थींदा आहिनि, हिकु भयानक, ॿियो रोचक, टियों यथार्थ। ऐं ज्ञान सभिनी खां सही में सही यथार्थ। यथार्थ जीअं आहे तीअं, कोई भी रख रखाव न। हे मलुकदास जा श्लोक, हे मलुकदास जा जेके पंक्तियूं आहिनि, ये सभु यथार्थ। यथार्थ चइबो आहे जीअं आहे तीअं। ऐं इहो उहो ई कथे सघंदो हे मलुकदास या कोई भी संत, गुरु नानक हुयो, कबीर, रविदास, चाहे बुल्ले शाह, इन्हनि जी पंहिंजी अनुभूति, न कंहिं शास्त्र सां, न कंहिंजो ॿुधे ॿुधाए सां, कानो सुनी झूठ सब, देखा देखी बात, देखे देखे देखिए क्या कंचन क्या कांच, जेको पंहिंजी अनुभूति ऐं ज्ञान भी ऐं परमात्मा भी पंहिंजी अनुभूति। बाक़ी ईअं ॿुधी करे ऐं परमात्मा खे तूं चयो, थींदी कुछ भी कान। चाहे जिंदगी भर वेठो राम राम चओ, कुछ न थींदी। ऐं करे ॾिसजां, न थींदी कुछ भी। जेसि ताईं तूं पंहिंजी अंदरों, सभिनि जे अंदरों अनुभूति, स्त्री हुजे, पुरुष हुजे, ॿार हुजे, ॿुढो हुजे, सभिनी खे पंहिंजे अंदरों ज्ञान, यथार्थ ज्ञान पंहिंजे अंदरों। लिखियल विखियल भी कुछ न, लिखियल भी हिकु माण्हू खे कुछ जो कुछ लिखी ॾे, उहो पढ़ी वेंदो। लिखियल न, पंहिंजे अनुभव सां माण्हू लिखी करे वरी चवंदा आहिनि। मां ॾिसंदो आहियां जेको लिखियल अथसि उन में भी कुछ ग़लति हूंदुसि, उहो चई वेंदो, छो जो उनखे अर्थ जी पंहिंजी ख़बर ई कान्हे ऐं मिड़ई दॿे थो चाढ़े। लिखियल ज्ञान उधारो ज्ञान न, पंहिंजे अंदरों सच्चाईअ सां निकिरे, उहो तुंहिंजी शायदि थी करे निकिरंदो ज्ञान, ऐं उहो ई ज्ञान आहे। बाक़ी ज्ञान ज्ञान न आहे। ज्ञान त खोड़ थींदा आहिनि। ईअं शास्त्रनि जो ज्ञान, माण्हू शास्त्र रटे वेही था रहनि। कंहिंखे भागवंत यादि आहे, कंहिंखे रामायण यादि आहे, कंहिंखे ग्रंथ साहिब यादि आहे। मां बम्बईअ में ॾिठुमि, हिकिड़ो ब्राह्मण हुयो, रोटी करे पियो। मूंखे शिकायत कई, चई दादा मूंखे रामायण यादि आहे, भागवंत यादि आहे, मां रोटी तो क्या नहीं जी, जेको ॾिस मूंखे हुकुम तो हलाए, महाराज ये बनाना, महाराज ये बनाना, ये हमारी प्रारब्ध है। मां मना यादि करण सां छा थी वेंदी? वो लिखियल तूं पढ़ी करे यादि की, भागवंत यादि हुजे, चाहे रामायण यादि हुजे, चाहे कहिड़ा भी ग्रंथ यादि हुजनि, थींदी छा? ईअं यादि सां कुझु न थींदो आहे। पंहिंजी अनुभूति, पंहिंजो निकिरंदी सभिनी जे अंदर। तव्हां पाण खे मतां दीनहीन समझो। हे परमात्मा कंहिंमें भी काई भी घटिताई कान कई अथई। ये सही पुछो, जीअं राबिया हुई, मीरा हुई, तीअं तव्हां भी आहियो। हिकु रती कोई घटि कान्हे। हुन उनखे अंदरों ॾिठई, अंदरों पंहिंजे अंदर विया। बुद्ध, महावीर हुजे, कृष्ण हुजे, राम हुजे, इहे पंहिंजे अंदर विया। उन्हनि अंदर खे सुञातो, मां केरु आहियां। ये सभु श्लोक अंदर की बात है। हिकिड़ो थींदो आहे ॿाहिरमुखी, ॿाहिरमुखी पढ़ी करे जेको ज्ञान खे यादि करे। हिकिड़ो थींदो आहे अंतर्मुखी, पंहिंजे अंदर में वञे, सभिनि जे अंदर पंहिंजो पंहिंजो वेद आहे। 4 वेद ॿाहिरि, शाम वेद, अथर्ववेद, ऋग्वेद, 4 वेद ॿाहिरि, पंजो वेद सभिनि जे अंदर आहे।
पर माण्हू एॾे ध्यान न थो ॾे, सॼो ॿाहिरि ई ॿाहिरि या पढ़े थो या राम राम चए थो। इन राम राम चवण सां मुख सां राम चवे शांति न अचे जीव खे। तो राम राम ईअं चई, अंधेरे में वेहियो चई प्रकाश प्रकाश प्रकाश, त प्रकाश थी वेंदे छा? ऐं रोटी 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 चई त रोटी पेट भरिजी वेंदी छा? पाणी 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 चई त छा तुंहिंजो उञ लही वेंदे? चवण सां न, जे चवण सां हुजे त मर्द दुकान ते ई न वञे, ॿई करे घर में चवनि पैसा 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 त पैसा अची वञनि। अरे दुकान ते वेंदा आहिनि, रोटी खाइणी पवंदी आहे, पाणी पीअणो पवंदो आहे, प्रकाश ॿारणो पवंदो आहे, तॾहिं त थींदो आहे। ईअं चवण सां छा थी वेंदो? राम चवण सां छा थी वेंदो? राम न चओ कहिड़ो बि चओ, कुझु न थींदी। असली पंहिंजे अंदर जी अनुभूति, हे सभु जेके बि लाइनियूं आहिनि पंहिंजे अंदर में। हाणे तुंहिंजे अंदर में छा आहे? हे मलुकदास जाएगा। ऐं मलुकदास छा, गुरु नानक बि सभिनी इहा ई ॻाल्हि चई आहे, सभिनी। इनखे चेस न करे, न बेटे, अरे बेटे नहीं बेटे ध्यान जाएगा सबका, चुपचाप बैठ जाओ, आधा घंटा सत्संग करें। सब बाजे हृदय बजे, सब तुंहिंजे अंदर थी, सब शयूं तुंहिंजे अंदर थी। मां त चवां जेको भगवान भगवान तव्हां चओ था उहो तव्हांजे ई अंदर, हर हिकु शइ हिन परमात्मा ठाहे करे तुंहिंजे अंदर मोकिलियो आहे, कोई घटिताई कान्हे। पर तव्हां ॿाहिरि ॻोल्हींदा आहियो, कंहिं मंदरनि में, टिकाणनि में, तीर्थनि में भगवान खे ॻोल्हियो था, ऐं ॻोल्हण वारे में ई परमात्मा लिखल, ऐं तव्हां ॿाहिरि था ॻोल्हियो। हे मलुकदास चए तो सब बाजे, सब सब टोल तुंहिंजे अंदर थी, कोई बि उन खां खाली न आहे। तव्हांखे लॻंदो बाबा किथे थो ॻाल्हाए पियो। सच्चाई थी, सच्चाई जंहिंखे चइजे यथार्थ। ईअं तव्हां ॿुधंदा बि आहियो पर कोई पाण ॾे ध्यानु ई न ॾींदो। गुरु ग्रंथ साहिब में लिखियल आहे न, गुरु नानक जी वाणी आहे, अंदर बसे न ॿाहिरि जाए, अमृत छोड़ काहे विख खाए। इन अर्थ छा आहे? अंदर बसे, गुरु नानक तो चवे अंदर बसे न ॿाहिरि जाए, तू ॿाहिरि तो वञी पियो। अमृत छोड़, अंदर अमृत थी, अमृत छोड़ काहे विख चइबो आहे, जहर, जहर तो खाए। घट घट में हर जू बसे, संतन कहो पुकार, कहो नानक तह भज मना, भव नद उतरे पार। इन जो अर्थ छा है? घट में है सूझे नहीं, लानत ऐसी जिंद, नानक ऐसे जीव को भया मोतिया बिंद। तुंहिंजे घट में थी, तू ॿाहिरि कुछ न थींदी, तू सिर्फ पंहिंजे अंदर में वेही करे, पंहिंजे अंदर वेही। राम राम चवण सां न थींदी, कोई बि मंत्र चवण सां, मां बार बार चवां, मंत्र चवण सां कुछ न थींदी। चाहे तू केॾो बि वेठी जप, मां अहिड़ा अहिड़ा माण्हू गॾा पहाड़नि ते वेठा आहिनि, 2 मालाऊं, माण्हू हिकु जपींदा आहिनि 2। हिकिड़ो संत हुयो, ॾाढ़ी एॾी वॾी थी वियसि, वार एॾा लंबा, मां बि वञी पासो ॾिनो मां, यार एॾी ॾाढ़ी कई थी, एॾा वार कया थी, 2 मालाऊं जपी थो पियो ऐं लिखी रखियो आई, 2 करोड़ बार हो चुका है, 3रा करोड़ चल रहा है, कृपया कुछ रख के जाओ। इते ही समझियो। मैं जेको ठप्पो तो हणे छा माण्हुनि जे साम्हूं, त भाई मूंखे हिते रखी वञो खाइण जे लाइ, पोइ तुंहिंजी भॻवानु एतिरी बि न कंदो जो तूं भॻवान खे जपी थो वेठो त तोखे रोटीअ जे लाइ तोखे माण्हुनि खां घुरणो पए। वेठो मां पासे मां, हे छा आहे? ॻाल्हायोमांसि, 1 रुपए जो बि कोई ॿोध कान हुअसि। ईअं जपण सां छा थी वेंदो? 2 मालाऊं छा चयोसि, हिकिड़ी 108 ऐं हिकिड़ी 11 मुणका हेॾा वॾा, 108 नंढा मुणका। इन्हनि खे ॻणे करे 108 खे पूरो करे पियो, वरी 11 वारी माला में हिकिड़ो माला फेराए पियो। पोइ वरी जंहिं महिल फिरी पई वञे, पोइ हुनखे 108 खे 11 सां गुणो करे लिखे पियो, भई मां हेतिरा भेरा जपियो।
कृपया महिरबानी करे कुछ रखे वञ। अरे तू जपींदे छा थी वेंदी छा कुछ 2 करोड़ या 3 करोड़। हिकिड़ो मूंखे भिलाईअ में छोकिरो वठी हलियो, मुंहिंजो सत्संग ॿुधई चई बाबा मुंहिंजे घर त वठी हलियो, सॼी कोठीअ में कापी भरियल हुई। हे ॾिसो मां हर कापीअ में राम राम लिखियो आहे, उमिरि लिखी आहे। इन जो छा थींदो? मां कुझु न थींदी, कुझु न थींदो, अञा लिखो, बुढ़ापे ताईं लिखो, कुझु न थींदी। लिखण सां छा थी वेंदो? तूं सम्झे तूं चवण सां लिखण सां थी वेंदो? कुझु बि न थींदी। थींदे छा सां? तूं पंहिंजे अंदरि वञ, ऐं अंदरि माण्हू वञे ई न। अखियूं मां ॾिसां थो, मां ई ध्यानु कराईंदो आहियां, किथे बि बेचैनी अची वठंदसि, छो कचिरो भरियो पियो आहे अंदरि। अंदरि माण्हुनि जे कचिरो सॼो वापार, मर्दनि में ज़ाइफ़ुनि में खटर पटर। ज़ाइफ़ुनि जी वरी नज़र बि अहिड़ी, कंहिं बि माईअ खे ॾिसंदे सॼी छाप अची वेंदसि। सोन कहिड़ो पातो अथई, हाणे घोट मां पातो अथई न, सभु ॾिसंदसि, या कंहिं बि पातो अथई सभु ॾिसंदसि। काई नंढी नेटी अची वञे पोइ हुनजा सोन, हुनजा वरी उनखे यादि बि, वरी किथे ॿिए हंधि मिलंदसि, अड़े हुते बि पाए आई आहूजा वटवानी, हिते बि पाए। अड़े तव्हांखे भेण अखियुनि में अथव इहो छा? पोइ अखियूं ॿूटींदे त इहो कचिरो नज़र ईंदी न। बेटे हिन सां के छा मिलंदो? असांखे माण्हुनि जा सोन ॾिसूं, माण्हुनि जा कपिड़ा ॾिसूं, असांखे मिलंदो छा? हिन जेको मिलंदो उहो त तूं ध्यानु ई नथो करे। मां वेहे पहिरियों त कचिरो नज़र ईंदी, छो जो असांजो जन्मनि जो कचिरो आहे। इन जन्मनि जे कचिरे के साफ़ अंदरि हीरो थी। घट में है सूझे नहीं, सुञा सखणा कोई नहीं, सब दे अंदर लाल। लाल थी तुंहिंजे अंदर में, सभिनि जे अंदर में। पर लाल केॾो बि कचिरे में हुजे, लाल ख़राब न थींदो आहे। जीअं कोई हीरो तूं नालीअ में विझ, भले नाली कहिड़ी बि गंदी हुजे, पर हुन में हीरो पियो आहे, उनखे कढ ॿाहिरि, धोई करे रख त हीरो हीरो ई हूंदो आहे। तीअं तुंहिंजे अंदरि तुंहिंजी आत्मा, इहा ई असली परमात्मा आहे। उनखे जेॾी महिल ॾिसंदे त ॾिस अंदरों छा छा थो निकिरे पियो। सभु बाजे हृदय बजे, प्रेम पखावज तार। जेसि ताईं तुंहिंजे अंदर में तूं पाण खे न ॾिठो आहे, तेसि ताईं प्रेम बि न निकिरंदे। प्रेम कहिड़ो थींदो आहे परमात्मा सां? माण्हू चवंदा आहिनि असां भॻवान सां प्रेम कंदा आहियूं, माण्हुनि सां घिरणा, वैर, झगड़ो, ठगी, ऐं भॻवान सां प्रेम कंदा आहिनि। कहिड़ो भॻवान आहे? कहिड़े भॻवान सां तूं प्रेम कंदो आहे? तूं पंहिंजी माउ में कॾहिं न ॾिठो आहे, पंहिंजे पुट में न ॾिठो थी, कॾहिं ज़ाल में न ॾिठो थी, कॾहिं मुड़ुस में न ॾिठो थी। उन्हनि सां तूं विढ़े थो ऐं तूं चए थो मां भॻवान सां प्रेम कंदो आहियां। कोई भॻवान सां प्रेम न। जीअं घणो माण्हू चवंदा आहिनि असां समाज सां प्रेम कंदा आहियूं। समाज कोई आहे? वञी करे गॾु किथे वञी बीहां किथे चवां समाज हूंदो? समाज कोई। माण्हुनि सां समाज आहे। कोई त चवंदो आहे मां भारत माता सां प्रेम कंदो आहियां। हाणे भारत माता काई आहे? पंहिंजी माउ खे गारियूं ॾींदो आहे ऐं भारत माता सां प्रेम कंदा। इहे थी माण्हू मूड़। असली हिते प्रेम, जो तेरे घट प्रेम, घट घट में हर जू बसे, संतन कयो पुकार। इतां ई प्रेम सभिनी खां श्रेष्ठ। पहिरीं ॻाल्हि माण्हू सभिनी खां तीखण में तीखण। 84 लख योनियूं, अंडज, जेरज, सेतज, उत्बुज। सभिनी खां श्रेष्ठ में श्रेष्ठ इंसान। इंसान में श्रेष्ठ आत्मा जेको इंसान ई आहे, मथे चढ़े भगवान थी वञे, इहो ई इंसान हेठि किरे पशुओं खां बि वियल। पशुओं खां बि वियल। छो जो वध में वधि पशु थींदो आहे भक्षक जेके चइजे, जंगल जो राजा शेर। उहो बि घणा कंदो, घणा रण खाईंदो, बकरियूं खाईंदो, घणियूं खाईंदो। ऐं माण्हू हिकिड़ो बम उछलाए करे
एक मिनट में 1.5 लाख माण्हू मारे सके थो तो सभिनी खां हेठि किरल पशुअ खां बि किरल माण्हू थियो और इहो ई माण्हू मथे चढ़े गुरु नानक थी सके तो बुद्ध थी सके तो महावीर थी सके तो मीरा थी सके थी दया थी सके थी सहजो थी सके थी ये दया और सहजो चाहे राबिया ये कुछ स्त्रियों अड़ियों थी चुकियूं आहिनि जेके भगवान थी भगवान कोई भी आहे छा मता ये समझो कोई भगवान ये मानू वेठो आ मथे परमात्मा ई अलग सा कोई आहे ना परमात्मा जी सबनी के पंहिंजी अनुभूति यानी ज्ञान हे जेके सलोक सब बाजे हृदय बजे सब तुंहिंजे हृदय में भगवान सब कुछ तोखे ठाहे मोकिलियो आहे हिकिड़ो स्कूल हुयो ॿाहिरि ॿारनि खे वठी पिया वञनि लिस्ट ठाहे ॾिनो सभिनी खे चयो हीअ लिस्ट जो सामान खणी करे ॿाहिरि हलंदासीं को छोकिरो वियो पंहिंजी माउ खे चयईं जेकी लिस्ट आहे इहा सॼी ठाहे करे ओ मूंखे सामान ॾे मां खणी वेंदुसि ॿाहिरि पिकनिक ते था वञूं स्कूल जे तरफ़ां माणस ठाहीं छोकिरे ॾिठईं छटी माणस विधसि ऐं बरसाति जो टाइम भी कान हुयो छोकरे चयस मम्मी ये नहीं है लिस्ट में नहीं है इसको न रखो चीज नहीं बेटे ले जाओ काम आएगी चीज ये है ही नहीं चीज मैं जो बोलो ले जाओ बेटे कभी भी कुछ भी हो सकता है हाँ बरसात है अची वई बरसात मां त ॾिनईसि जेॾी महिल हो विया छोकिरो वञी वियो जंहिंमें चेक कनि पिया हुते स्कूल जा माण्हू जंहिंमें बिस्तरो खोलियऊं छोकिरियो ॾिठो ये छटी ने कहाँ ये अम्ब्रेला कहाँ लिखा था छोकरो चेस तो पयो न मास्टर के तुम्हारी माँ है जी है फिर मैंने कितना उसको समझाया ये अम्ब्रेला नहीं है उसमें लिस्ट में लेकिन माँ नहीं मानी बोले ले जाओ ये असांजे अंदर में परमात्मा सब ठाहे मोकिलियो हर एक शइ थी सब बाजे हृदय बज तू पाण के टटोल त सही पंहिंजे अंदर में ॾिस त सही पर कोई नथो ॾिसे ॿाहिरि ई ॿाहिरि जेको ॾिस ॿाहिरि पूजा पाठ हे हो जिंदगी कंदे ही जेकी कथा हिन महिल तव्हां ॿुधो था या कथा गुरु नानक जी कबीर जी बुद्ध जी महावीर जी या मोहम्मद जी या जीसस जी या मौजिस जी जेके पूरे विश्व जा 6 धर्म इस्लाम धर्म जो मोहम्मद जेके चयूं पैगंबर और यहूदिन जो मौजिस और बुद्धन जो बुद्ध जैनन जो महावीर असांजो हिंदुन जो कृष्ण ये इन्हनि जी कथा है हे कोई भरम या संशय जी ना है जे कृष्ण भी अर्जुन के चयो सर्व धर्मानु परित्यज माम एकम शरण विरज इन जो अर्थ है सभिनी धर्मन के त्याग करे तो एक मांझे शरण अच मांझे जाने जेको मां सभिनी में व्यापक आया वो हिकु ही आ गुरु नानक भी चवा एक ओंकार वो निवेदन क्या है मायन की यही आदत है कोई अचे तो उनके ॾिसनि बेटे सत्संग तो हले पियो छा मिलंदो मां बार बार सभिनी खे चवंदा माई जी नज़र ई काई ईंदी माई ॾिसंदसि लटा सोन सत्संग में बिल्कुल काथे भी सत्संग थे तो सिर्फ सत्संग ॿुध हिकिड़ी ॻाल्हि चई थो छॾियां सत्संग में काई हिकिड़ी ॻाल्हि जीवन में अची वई चवंदा आहिनि एक पल का क्रोध जीवन बिगाड़ देता है एक पल जो जी क्रोध अची वञे कंहिंखे कोई शुरू हणी छॾींदो आहे कंहिंखे कुझु अहिड़ो ॻाल्हाए छॾींदो आहे जो जीवन भर रोंदो आहे एक पल का क्रोध जीवन बिगाड़ सकता है तो एक पल का सत्संग जीवन सुधार सकता है हिक काई ॻाल्हि तुझे अंदर में अड़ी अची वे मां चवां जीवन सुधारे छॾे थी ये सत्संग कोई भरमन संसन जो सत्संग ना है सत्संग जेके मां पहिरें चयो यथार्थ एक रोचक थींदो आहे एक भयानक थींदो आहे एक यथार्थ थींदो आहे यथार्थ जीअं आहे मां ईअं नथो चवां मां कुझु आहियां जहिड़ो मां आहियां
कोई रत्ती भी तहां घट ना आयो, सब उतरा जो उतरायो। जितरो कृष्ण जितरो राम उतरा तहां। मता ये सोचो तो भाई कोई भगवान थिया तहां भी थी सको था। सच तो चवाए, सच में सच। सभिनी खे सभिनी में उहा शय आहे जेके गुरु नानक चवाई। एक ओंकार, एक ओंकार, एक परमात्मा। मता ये समझो तो ये जेके तहां मूर्तियूं मूर्तियूं रखंदा आहियो खोड़, एॾा भगवान वो हिकु आहे, वो कोई व्यक्ति ना है, वो समष्टि आहे, हिकु ई आहे सभिनी में। मां चो ये हिंदुस्तान पूरो विश्व 14.5 अरब आबादी वो हिकु आहे जेको गुरु नानक पाण अनुभूति करे ईअं चयो आहे एक ओंकार। वो हिकु गुरु ग्रंथ साहिब जो तव्हां कॾहिं जप साहिब बि तव्हां पढ़ंदा आहियो, एक ओंकार सतनाम करता सुखमनी पढ़ंदा आहियो, अरे कॾहिं उन जी गहराई में ॾिस त सही गुरु नानक चए छा थो, एक ओंकार वो हिकु ई आहे। वो कीअं? जे हूं जाना आखा नाही, कहना कथन न जाई, गुरा एक दे बुझाई, सबना जिया का एक दाता। उनके छा चइजे? सबना जिया, सभिनि जो जियापो हिकु परमात्मा। इनके चइजे एक ओंकार। हिकु तव्हां चवंदा हिकु, हाणे एॾा कीअं थींदो? थींदो। हे हेॾा बल्ब ॿरनि था, हे त कुझु बि कान्हनि, पूरे विश्व में बल्ब ॿरनि था। लाइट हिकु आहे, हे बल्ब टुटंदो, लाइट थोरी टुटंदी। बल्ब टुटंदो वरी ॿियो विझंदासीं, माण्हू मरंदो, उन शिव उन परमात्मा खां अलॻि थींदो, वरी ॿियो ॼमंदो, वरी उन में उहा हिकु ई परमात्मा। कोई अलॻि अलॻि आहे छा? कोई गॉड आहे, कोई अल्लाह आहे, कोई राम आहे, एॾो। गुरु नानक चए तो हिकु, सबना जिया, सबना यानी सब। कबीर भी चए तो लोगा भरम न भूलो, ता भरमन में ता भूलो पिया। हे भगवान, हे भगवान, हे भगवान, 360 भगवान घर में ता रखो। अरे हिकु भी भगवान न रख, आहे तुम अंदर। सबना जिया का, सभिनि जो जियापो। जप साहब पढ़ियो तो जे हूं जाना आखा नाही, मां ॼाणा तो पर उनखे भसां कोई चई नथो। हे मां भी जेको सत्संग कयां तो इशारा आहे, मां भी न चई सघंदुमि, कंहिं अॼु ॾींहं ताईं उनखे चयो न आहे। इहा हिकु अनुभूति आहे, मां केॾो बि चवंदुसि चई न सघंदुसि उनखे। इन करे गुरु नानक चए तो जे हूं जाना आखा नाही, चई न सघंदुमि, कहना कथे भी न सघंदुसि उनखे, सिर्फ़ इशारा कयां। गुरा एक दे बुझाई, सतगुरु सभिनि जो सतगुरु जेको भी आहे उहो ॿुधाए थो। गुरा एक दे बुझाई, बुझाई यानी समझाई, पाण समझाए करे समझाए थो। सतगुरु उहो जेको पाण समझी करे ऐं तव्हांखे बि समझाए तो परमात्मा छा आहे? परमात्मा तुंहिंजे अंदरि। सबना जिया का एक दाता, हिकु परमात्मा, सो मैं विसर न जाई। इहो विसरी बाक़ी सब याद थी, कुछ भी न। इहो मिली सब मिली, इहो न मिली। को गीत ईंदो आहे, हिकु ई इहो मिली, ॿियो कुछ भी न मिली, सब मिली। गीत ईंदो आहे न, एक तू ना मिला, एक तू ना मिला, सारी दुनिया मिले भी तो क्या है, मेरा दिल ना खिला, सारी बगिया खिले भी तो क्या है, एक तू ना मिला। यो न मिली
जान मिली, पैसा मिलनी, सिकंदर थी वनी। सिकंदर यानी पूरे विश्व ते जह राज कयो, सिकंदर नालो बुधो तो सभिनी। मरे पियो, रोए पियो, चए पियो मूंखे हेॾो पैसो आहे, हेॾो माल, पर मां खाली थो वञा। हो मिली वञे हिकु, खिलंदो वञे, खिलंदो वञे, रोंदो वञे। चवंदा आहिनि न, रोते हुए आते हैं सब, हंसता हुआ जो जाएगा। हंसता हुआ केर विया? गुरु नानक, कृष्ण, मोहम्मद, बुद्ध, महावीर, ये सब, चाहे राबिया, चाहे चरणदास, चाहे पलटू, ये सब खिलंदा गया। असली तो ये जीवन की इहा ही कथा है। जै उन हिक के जातो, हिक तुझे अंदर थी, जो सुखमनीय में श्लोक कीधो आहे, एक जप एको साला, एक सुमर एको मनाए, एक कस के गुण गाऊं अनंत मंतन जाप, एक भगवंत एको एक, एक हर आप, पूरन पूर रहो प्रभु व्याप, अनेक विस्तार एक ते भय, एक अरात प्राशित गई, मन तन अंतर एक प्रभराता, गुर प्रसाद नानक एक जाता। हिक जान बस, कोई बियो भगवान काने, हिकु ही थी। हे असांजो गुरु नानक जी अगर तू वाणी के समझे, जो पहिरियों पहिरियों अखर गुरु नानक कढियो आहे जप साहिब में, एक ओंकार। एक ओंकार यानी हिकु, हिकु परमात्मा, उन जो कोई रूप नहीं, उन जो कोई आकार नहीं, उन जो कोई नालो नहीं। मता ये समझो त नाला भगवान जा भगवान राम नालो भगवान नहीं। बाह मां चवां थो, बाह नालो आहे, बाह आहे छा? कुछ भी चवां नालो, तो नालो तो वो सिर्फ कार्य के हलाने जो आहे। राम अखर भगवान नहीं, राम अखर अखर आहे, परमात्मा तो शय अलॻि, उन जी त अनुभूति कर। यो नालो खण सां, पोइ नालो खणंदासीं, हिंदू चवंदा राम, हिंदू भी केतरा चवंदा, इन में भी एॾा फर्क आहिनि। जेको कृष्ण जो उपासक आहे वो राम के नथो मञे, इते भी द्वैत। तंहिं करे वो हिकु आहे, हिकु, उन जो कोई रूप नहीं, कोई आकार नहीं, कोई नालो उन जो नहीं। मता ईअं सोचो, मता वरी पोइ चवंदी यादि कीअं कयूं? यादि यादि त ईअं कर, तू उथे उन में, वेह उन में, खाए उन में, सुम्हे उन में। मां चवां तुंहिंजो घर मंदिर ते, तुंहिंजो घर मंदिर। मां चवां ॿिया मंदिर, कोई भी मंदिर हुजे, तव्हां इहो सोचे ॾिसो, मंदिर उहो जेको सभिनि जे लाइ हिकु हुजे। पूरी धरती भगवान जो मंदिर आहे। बाक़ी ॿिया मंदिर के हिंदुनि जा आहिनि, के मुस्लमाननि जा आहिनि, के ईसाइनि जा आहिनि, के यहूदियुनि जा आहिनि, के पारसियुनि जा आहिनि। एॾा अगर मंदिर आहे त हिकु ई पूरी धरती, न त वरी तुंहिंजो घर मंदिर ते। तुंहिंजो घर जेतिरा भाती आयो, तव्हां छा चवंदव? असांजो घर चवंदो न, चवंदो। पोइ असली मंदिर उहो आहे कि न हो आहे? हिंदुनि जो मंदिर, हे हुनजो मंदिर, बिरला जो मंदिर। ऐं बिरला जो मंदिर थींदो, बिरला हिकु सरनेम आहे, बिरला हिकु सरनेम आहे, बिरला जो मंदिर थी सघंदो। यो घनश्याम दास बिरला या कोई बिरला जेके सेठियूं हुया, उन्हनि पंहिंजी सरनेम जो नालो रखियो बिरला मंदिर। त हाणे भगवान जो मंदिर थोड़ी आहे, वो बिरला जो मंदिर आहे। अरे तव्हांजो घर असांजो, जे सच्ची पूजा आहे। मां चवां ये ज़ाइफूं घर में जेको तव्हां कयो थियूं, हिन महिल तव्हांखे न ईंदी सम्झ में, जॾहिं ईंदे चवंदी बाबा किथे पियो ॻाल्हाए। तूं पूजा कंदी आहीं ॿाहिरि लोटो खणी करे, कोई पाणी खणी करे, अगरबत्ती खणी करे, घर में भी मंदिर ठाहींदा आहिनि। मां चवंदो जंहिं घर में मंदिर ठाहियो आहे, ऐं मां उते ॾिठो आहे, उते ॾिठो आहे माण्हू गार तक कढंदो आहे, हथ हलाईंदो आहे, उहो मंदिर सम्झे थो इन में भॻवान आहे। ऐं जेको पंहिंजी माउ में, पंहिंजी ज़ाल में, पंहिंजे पुट में
पंहिंजे भाउ में पंहिंजे पीउ में घर जा भाती त इहे ई आहियो। इन में अगरि परमात्मा ॾिसंदो मां नथो सम्झां त उहो पंहिंजे घर खे चवंदो मुंहिंजो मंदरु न आहे, उनजो घर मंदरु आहे। मां घर में बि मंदरु न ठाहे, पंहिंजो घर मंदरु जेकी असां उन में कयूं था उहा पूजा आहे। जेको तव्हां रोटी ठाहियो था कंहिंजे लाइ था ठाहियो? रोटी कंहिंजे लाइ था ठाहियो? पंहिंजी ससु जे लाइ, सहुरे जे लाइ, पुट जे लाइ, पोटे जे लाइ। इन्हनि में जीतो जागतो परमात्मा वेठो आहे, उनखे छॾे करे वञे थी पई मंदर ते। ॿार तो हिकिड़ो चएसि पियो पंहिंजी मम्मीअ खे, मम्मी आज शनिवार है, हमको बना के दो, प्रीति भोज है, आज अच्छी चीज बना के दो जो मेरे को फेवरेट है। कि क्या फेवरेट है? बोला क्रिस्पी, वेज क्रिस्पी बना के दो। माई दी चेहरा टोटा बना के दूंगी, मेरे को पूजा में जाना है, जो ले जाना है तो ले जाओ, बाकी मैं नहीं दूंगी, मेरे को टाइम लगे, क्रिस्पी सब सब्जियां काटो फिर बनाओ, ये नहीं चेहरा टोटा चाहिए तो दो। अरे शोरी शादी करे पे हाणे वञे थी पूजा ते, पत्थरनि जी पूजा कंदी आहे। जीतो जागतो भगवान तो कम घुरे तो पे मूंखे क्रिस्पी ठाहे दे, उनखे छॾे करे वेंदी तूं मंदर ते। मूड़ा मां जेको भी तूं करें, जेको भी अगर ये मायूं जेके वॾियूं थियूं आहिनि वीचारनि खे गोॾनि ॿोॾनि में सूर आहिनि, पोइ चवंदी आहे कुंवार खणी अची आहे वॾा कुट, सियारो आहे, भाॼियूं आयूं हूंदियूं ॾे त मां करे थी ॾियां। मां पूजा थी, पूजा थी आहे, ॿी पूजा छाजी आहे? या वॾा कुट खे तूं जेतिरो तोखां थियो उहा तुंहिंजी पूजा आहे। केरु खाई थो? भॻवानु खाई थो। इहे वञनि था मंदरु दुकान ते, वरी दुकान में मंदरु रखंदा आहिनि। मां ॾिसंदा आहियूं दुकान ते मंदरु रखियो अथई, 15 मिंट अगरबत्ती ॿारे करे हीअं थो करे, ऐं ग्राहक आयो अथसि जेको भॻवान जो रूप आयो तुंहिंजो ग्राहक आयो आहे, उनखे भॻवान न सम्झी करे हुन पत्थर में वेठो थो, मूर्ति में वेठो 15 मिंट खां करे, हो चएसि थो ग्राहक, अरे भाई मूंखे खंडु ॾे, 5 किलो खंडु ॾे, मुंहिंजे घर में महिमान आहे, देरि थी थिए, हे वेठो हीअं। वरी हीअं चएसि थो यार मूंखे जल्दी ॾे, हीअं निहारे चएसि थो अंधो आहे छा, ॾिसे नथो छा मां पूजा थो कयां? धोकोड़ी जी पूजा थी। वो भगवान तुझे दुकान ते आयो आहे, चई तो खंडु ॾे, उनखे ॾेसि कान थो, ऐं तो ईअं पूजा करे पियो। इहा पूजा कान्हे, असली पूजा उहा आहे तूं दुकान हलाए ईमानदारी सां, उन में भगवान सम्झ। तूं घर में तव्हांजा भाती जेतिरा उते प्रेम हुजे, मां चाहे घर मंदिर ते, इते माण्हू घृणा था कनि, माण्हुनि सां घृणा था कनि पिया, ऐं भॻवान खे मञनि था मंदिर में, माण्हुनि सां पंहिंजी ज़ाल खे हथु हलाए थो। प्यारे जिस दिल में जवां, प्यारे जिस दिल में जवां, समझो भगवान वहाँ। प्यारे जिस दिल में जवां, समझो भगवान वहाँ। मान ले तू, समझ ले तू धड़कनों की ये जुबां, सुन ले तू दिल की सदा, प्यार से प्यार सजा, प्यार के प्यार सा सजा। यो ही भगवान थी। साच कहूं सुन ले सभी, जिन प्रेम कियो तिन ही प्रभु पायो, जय प्रेम न कयो। प्यारे जिस दिल, प्यारे जिसने न किया, खाक वो जहां में जिया। प्यारे जिसने न किया, खाक वो जहां में जिया। उसका जीवन भी क्या जीवन, जैसे वीरान बस्तियां, सुन ले तू दिल की सदा, प्यार से प्यार सजा। आज तक जो भी हुआ, झूठे झगड़ों ने किया। आज तक जो भी हुआ, झूठे झगड़ों ने किया। प्यार होता कुछ न होता, न उजड़ती आशियां। घर टहिता वञनि झगड़नि में, आशियां चइबो घरनि खे,
तव्हांजा घर ढही था वञनि, प्यार कान्हे ऐं पूजा था कयो। कुछ भी पूजा में न थींदी। असली थी घर जिथे प्यार हुजे, प्रेम हुजे। जंहिं घर में प्रेम आ, प्यार आ, वो मंदिर आ। जिथे प्रेम प्यार कान्हे, केॾी बि तव्हां पूजा कयो कुछ न थींदी। और तव्हां वरी पूजा हिन जी बि कंदा आहियो। ये पैसा, इहो भी चई थो छॾियां हिन सत्संग में, हिननि पैसनि जी पूजा न थींदी आहे। हे पैसा तव्हां पूजा करण सां सोचो था ईंदा? हिते पैसा आहिनि किथे? हिंदुस्तान में पैसा आहिनि छा? 110 नंबर ते मुल्क बीठो आहे, पूजा हिते वधि में वधि 110 नंबर ते मुल्क बीठो आहे। हिते पूजा पैसनि जी एॾी थींदी आहे कि पैसनि सां पूजा सां पैसा अचनि त इहे मुल्क सभिनी खां श्रेष्ठ थी वञे। जापान, अमेरिका उते पइजी वञनि। पैसा उते न, पूजा सां ईंदा आहिनि छा पैसा? ॾियारी ते तव्हां हिन पैसनि जी पूजा था कयो। हे त चवां मां हीअ उपयोगिता जी शइ आहे, हिते वठी उते ॾे बसि। न हिनखे चुमी ॾे, न हिनखे ॿार जे साम्हूं बि न रख। ॿार अॼुकल्ह ॾिसां थो उहो ॼनि था मिस्री, नक ते रखे थी पैसा, मायूं ॿई ॻाल्हाइण बीठियूं आहिनि, ॿार जे नक ते उहो पैसा जम्स ई जम्स। ॿिए ॾींहं ते ॾिसां थो वल्टीलेटर में पियो आहे, पीलिया थी वियसि। अंधविश्वास तव्हां कया ग़लति था कयो पिया। ॿार जे साम्हूं इहे कचिरो रखो था पिया, ये कचरो आहे। हिन बि कान्हे, मां हिन जी हीअं फेवर में आहियां। पैसा ज़रूरी पर हिनखे भॻवान न आहे, ये कुझु बि न आहे। ये लक्ष्मी बक्ष्मी कुझु बि कान्हे का। लक्ष्मी त तुंहिंजी नुंहुं आहे, जेकी घर में तुंहिंजी नुंहुं आई आहे। असली लक्ष्मी उहा आहे, उनखे जो था। मां हिकिड़े घर में ॾियारीअ में उहा रोए पई, ऐं सचाई ॻाल्हि थी। घर में नुंहुं को चयो मूंखे वॻो वठी ॾियो। घर वारनि चयो असांजी फाइनेंस पोजीशन में ठीकु न आहे, हाली न, पोइ वठी ॾींदासीं। चई ॾियारी आहे, मां बि त पंहिंजी पेको माको पाए, असां ॾियारी में पूजा कंदासीं कि तोखे वॻा वठी ॾियूं। पोइ ख़बर छा कयूं? फटाका आंदऊं, मिठाई आंदऊं, फोटू आंदऊं लक्ष्मी जा, गणेश जा, सॼो सजाए करे पैसा ख़र्च उन में करे ऐं पूजा कया। वरी फटाका जेको वठी आयो उनजो सहुरो बाग पोइ ॿारे हथ में, बाग के वरी ख़तरनाक हूंदा आहिनि। ॿारे पोइ अहिड़ो बाग ठका ॾिने, हथ अहिड़ो असली खलूं सॼी हली वेंदे, हेॾा ॿाहिरि अची वियसि। 1000 रुपया ख़र्च थी वियसि। अरे मां मग़ज़ ख़राब थी वियो। पंहिंजी नुंहुं खे जेकी असली लक्ष्मी हुई असांजी, उनखे रुआरियो थी। ऐं इहे पूजा जा सामान वठी आयो, इहा पूजा आहे? ऐं पैसनि जी पूजा? खिलंदव ॿाहिरि विश्व जा माण्हू, चवंदा तव्हां कयो छा था पिया? हे उपयोगिता जी शइ, नालो ई करेंसी। करेंसी यानी हलाए, इनखे रख बि न। घणा माण्हू रखे छॾींदा आहिनि। अहिड़ा मां घर ॾिठा, हिकिड़ो ॿुढो ईअं मरे पियो, न पुट न नुंहुं, हेॾा 5 पुट मरे पियो। कोई न आयोसि। असली में ज़ाल मुड़ुस खाईंदा हुया, सभु नुंहर पुट ई अलॻि थी विया। मूंखे ख़बर हुई इहो ॿुढो पंहिंजे पुटनि खां हिसाब कंदो, व्याज वठंदो। पुट अलॻि थी वियासीं, ॾोह वरी ॾींदा। पोइ पुटनि खे अरे तूं छा कयो? पंहिंजे ॿारनि सां हले कीअं? पोइ कोई साथ न हुयुसि। ज़ाल मुड़ुस हुया, मरे पियो। मूंखे माई चई अमृत तूं विझिस, मां विधोमांसि अमृत। मरी वियो त रोए पई माई। चवांसि पोइ पुट छो नथा अचनि? इन्हनि पैसनि जे करे पुट सभु हली विया, नुंहुं हली वई। चई मूंखे चई हे हाणे तोखे चवां थी, हाणे त मुंहिंजो मुड़ुसु हली वियो, हिन गाडे सां कबट जे पहुतऊं। हे मुंहिंजे मुड़ुसु झोलो रखियो थी, हिनखे तूं कढ, हाणे कढ हिनखे। इन्हनि जे करे मुंहिंजा पुट ऐं नुंहर अलॻि थी विया। मां बि थोरो गाडे सां कबट हलायमि त भित खे हथु लॻाए त भित ईअं पोली आली बिल्कुलु पोयों का टंकी हुई। झोलो मिड़ई मुश्किल सां निकितो। निकिरी करे जो ॾिसां त हीअं नोट कढियमि, ॻाढ़ा ॻाढ़ा 1000 जा नोट। तंहिं ज़माने में 1000 जा रहंदा, सॼा नंबर ई चट। गांधी हुयो ई कान नोटनि में। हे छा आहे, सवर जी वियासीं सॼा। मां अॻो पुछां थी कि धक पई इन्हनि नोटनि जे करे। मां हे बैंक वारा त ईअं फिटी कंदे, कुझु हथ थी कान, न नंबर थी न गांधी थी। हिन में सॼा ख़राब सेंवर जी विया आहिनि। ऐं पैसा रखबा न आहिनि। मथां तव्हां बि रखाइजो, कढी छॾिजो, रखिजो न। माई जेॾी महिल नोट बंदि थिया, माईअ खां पहिरियों मुड़ुसु पुछेसि पियो
कुछ पैसा पिया थी अचे जहर खाइण लाइ कान्हे मूंखे वरी पैसा थो चए जेॾी महिल नोट बंदि थिया माईअ ॾिठई काॾे हलनि पिया एॾा मुड़ुस खे बि एॾा कान एॾा कढी आयसि चएसि पियो हे काॾो आया छा कयां हाणे त सच निकिरी आयो मोदी मोदी इहो छा कई मोए पोइ माई वरी कंहिं वरी माई मूंखे पई ॾे चए पई बाबा हे खणी वञ कटनीअ में मुंहिंजो भाउ थी उनखे वञी ॾिस माई कमु मां न कंदुमि चोरी ठगी मुड़ुस सां कई थी वरी मूंखे भागीदार थी ठाहिजां मां न खणंदुमि पैसा ये रखिजो न पैसा केॾी महिल अहिड़े वञी आलाए ॿालाए ते पिया हूंदे वरी निकिरनि न चिंदियूं इन करे पैसा हिन जो नालो आहे करंसी हला हितां वठी हुते ॾेई हुतां वठी हला जीअं हलाईंदे सरकार जो बि फ़ाइदो आहे रखे छॾींदव सड़ी वेंदे पैसा जी पूजा न थींदी आहे तव्हां ॾियारे ते मां ॾियारे ते नुंहुं खे ख़ुशि कयो जे तव्हांखे नुंहुं न उन्हनि खे ख़ुशि कयो पैसा डुकंदा ईंदा आहिनि पैसा लछण सां ईंदा आहिनि पूजा सां न ईंदा आहिनि लक्षण तुंहिंजो सही आहे पैसा पाण ई ईंदा हिनखे चइबो आहे प्रारब्ध प्रारब्ध में धन ईंदो आहे शरीर ईंदो आहे परिवार ईंदो आहे इहो तुंहिंजी प्रारब्ध कीअं आहे तुंहिंजे लक्षण सां आहे जीअं जीअं लक्षण छाखे चइबो आहे बसि हिकिड़ो मनसा वाचा कर्मना मन सां सुठो सोच वाणीअ सां मिठो ॻाल्हाए हथनि पेरनि सां माण्हुनि खे प्यार ॾे हथनि पेरनि सां प्यार ॾे तो हथनि पेरनि सां वाणीअ सां क्रोध थो करे गारियूं थो कढे पैसा काॾा ईंदा पैसा न ईंदा जंहिं घर में प्रेमा मां बार बार सभिनी खे चवां सभु बाजे हृदय बजे प्रेम पखावज तार मंदिर ढूंढत को फिरे मिलियो बजावन हार तव्हां मंदिरनि में त भॻवान खे ॻोल्हियो पिया सभु बाजे हृदय बजे प्रेम प्रेम सां ई उन परमात्मा जी ख़बर पवंदे सभु बाजे हृदय बजे प्रेम पखावज तार मंदिर ढूंढत मंदिरनि में तव्हां ॻोल्हियो को फिरे क्यों छो था वञो वॾे मिलियो बजावन हार तोसां अंदर थी तोसां साण थी करिए पखावज प्रेम का हृदय बजाओ तार उन जो अंदर में प्रेम जो तुझे घर हुजे करिए पखावज प्रेम का हृदय अंदर हृदय में हृदय और मन फर्क अथव मां ॾींदा आहिनि माण्हू चवंदा आहिनि बाबा ॿ मन आहिनि हिकिड़ो चए थो हा हिकिड़ो चए थो न मां जेको हा करे थो उहो भॻवान थी ऐं जेको न करे थो वो तुझो शैतान मन थी मांखे चवंदा आहिनि बाबा वो हिकिड़ो मन चए थो हा हा जेको हृदय आहे वो चवंदो खणी वञ तूं ख़ुशि थी भाउ हूंदुसि तूं खणी वञ जेको खपई तूं ख़ुशि थी मां उहो माण्हू दुखी थींदो इहो भॻवानु आहे अंदरि हृदय कॾहिं जीतण जी ठगी करण जी हृदय न चवंदी हृदय कॾहिं बि ऊचाईंदो न आहे मन ऊचाईंदो मन अलग आहे हृदय अलग आहे इन करे चुम न सुन ले तू दिल की सदा प्यार से प्यार सजा दिल जी बुद्ध हिते परमात्मा हिन जी न ॿुधजांइ मन जी मन कॾहिं बि चवंदा आहिनि मन मत डुबोए गुरु मत आहे हृदय गुरु मत तारे तू चलना मेरे संग गुरु के सहारे गुरु के वचन पर है चलना मुश्किल मगर चलने वालों ने पाई है मंजिल तुझे भी मिलेंगे यहीं पे इशारे तू चलना मेरे संग गुरु के सहारे बड़ी सीधी सादी है बात गुरु की हर एक बात में है करामत गुरु की कोई भाग्यशाली ये समझे इशारे तू चलना मेरे संग गुरु के सहारे बड़ी सीधी सादी है बात गुरु की हर एक बात में है करामत गुरु की जहां मन की माने वहीं धोखा खाया उते धोखो थी सही रास्ता गुरु ने दिखाया जो माने गुरु की वो बाजी न हारे तू चलना मेरे संग गुरु के सहारे यो गुरु थी तुझे अंदर में सच्चाई हिते थी सब बाजे हृदय बचे करिए पखावज प्रेम का हृदय बजावो तार मने नचावे मगन फिरे पो तुझे हृदय में जॾहिं प्रेम मन के तू नचाईंदे हिन महिल तोखे मन तो नचावे हिन महिल तोखे मन तो नचावे पो तू मन के नचाईंदे मन ने नचावे मगन फिरे तिसका मता अपार जो तेरे घट प्रेम है जे तुझे घट में प्रेम और घणा माण्हू जेके टिकाणनि मंदिरनि में और हेॾे होॾे दान कंदा आहिनि अकड़ त ॾिस वञे कीअं थो पियो माण्हू ॾिसनि मूंखे
मां को सेवादारी है मां है भगवान उबजी वियो उन्हनि सां सॼी अकड़ हिकिड़ो छोकिरो 4 निमाज़ूं पढ़े सुबुह जो ईअं लंघे पियो वो पुछे थो हुन खां पंहिंजे गुरुअ खां गुरु जी हे कहिड़े नरक में वेंदा अञा ताईं सुम्हिया पिया अरे गुरुअ जी छोरा 4 निमाज़ूं छा पढ़ियूं थी ॿियनि खे तूं नरक में थो मोकिली माण्हू सुबुह जो ईअं वेंदा आहिनि ॼण असुर जो वेंदा आहिनि अकड़ ॾिस वरी पोइ ॿियनि खे निहारींदे तव्हां सभु नरक में वेंदो असां त वेंदा आहियूं सुबुह जो अरे थोड़ो धार्मिक छा थियो आहे एॾी इन करे मलुकदास चए थो न जो तेरे घट प्रेम है कह कहना सुना अंतर्यामी जानिए अंतर्गत का जित जित देखे आत्मा तित तित सालिग्राम बोलनहारा पूजिए पत्थर से क्या जित जित देखे आत्मा जित जित मानू या आत्मा है इनखे पूज इनखे प्यार दे जित जित देखे आत्मा हे जीवंत मानू उहा आत्मा है तित तित सालिग्राम असली सालिग्राम इहो थी तू न सालिग्राम पत्थर जी मूर्ति के सालिग्राम तो चवे जित जित देखो आत्मा तित तित सालिग्राम बोलनहारा पूजिए पत्थर से क्या माला फिरो नकर फिरो जेवा कहूँ नरा मेरा सुमिरन हरि करे मैं पाया बिसरा या वडीगा या सभनी का वडीगा माला फिरो नकर फिरो अहिड़ो जेको माण्हू थी वेंदो उनखे कॾहिं बि मुंहं में हर घड़ी राम राम जय श्री कृष्ण न चओ माला फिरो न कर फिरो जेवा कहूं न राम उनजी अंदर में छा अंदर ॿाहिरि उहो राम उहो चवंदो ई न आहे कुझु उनजो सुमरन पाण हरि तो करे मलुकदास चए थो माला फिरो न कर फिरो जेवा कहूं न राम मेरा सुमरन हरि करे मैं पाया विश्राम चवंदा आहिनि आशिक से चइजन जिन ते आशिक पाण थियो जाॾे ॾिसनि नेण भरे ताॾे पिरी ॾिसनि अहिड़े रंग रचन से आशिक माशूक थिया पोइ परमात्मा ही उन्हनि जो योग खेम सभु कंदो आहे उनखे कुझु करण जी ज़रूरत न आहे उहो जाॾे ॾिसे थो जाॾे ॾिसनि नेण भरे ताॾे पिरी ॾिसनि अॼोको सत्संग इहो ई आख़िरी में सभिनि जे अंदरि वेठल परमात्मा खे नमस्कार ओम